कोट डिजी लगे ॻोठ फैसल बहरवासी माज़ूर बुज़ुर्ग नवाज़ शेख बरसात में तबाह थियल घर तामीर न थियण सबबि सर्दी में सख्त परेशानी में मुब्तला। ख़बर मूजिब PA27 जे कोट डिजी जे ॻोठ फैसल बहर जो रहवासी एक हथ खां माज़ूर बुज़ुर्ग नवाज़ शेख जो घर गुज़िरियल तूफ़ानी बरसातुनि सबबि किरी पियो हो। जंहिं बाद सिंध हुकूमत जे ऐलाननि बावजूद संदसि घर तामीर न थी सघियो आहे। एक हथ खां माज़ूर बुज़ुर्ग मज़दूरी में नथो करे सघे, जंहिं सबबि हू ऐं उन जा मासूम ॿार सख़्त सर्दी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं खुलियल आसमान हेठि वेहण ते मजबूर आहिनि। जॾहिं त ॻोठ फैसल बहरवासी मोहम्मद नवाज़ शेख चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त संदसि घर तामीर कराए ॾिनो वञे त जीअं हू ऐं संदसि मासूम ॿारड़ा सख़्त सर्दी में बीमारियुनि खां बची सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।